नाज़रीन असां अॼु मीरपुर शहर में मौजूद आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लोड शेडिंग जो आज़ार आहे ऐं लोड शेडिंग हथरादू लोड शेडिंग करे माण्हुनि जूं मतूं मुझायूं वयूं आहिनि। जॾहिं त ईद जो बि जेको आहे वेझी अचण वारी आहे ऐं जेके कारोबार आहे उन कारोबार बि मुतासिर थी रहियो आहे। शहरनि पारां पिणु उहो मुतालबो कयो वियो आहे त लोड शेडिंग ते कंट्रोल करे आवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। ॿिए तरफ़ जेको आहे गर्मी जी शिदत जेका आहे उन में जेको आहे बीमार माण्हू आहिनि या जेके मासूम ॿार आहिनि या बुज़ुर्ग माण्हू आहिनि उनखे बि सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार थी रहिया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल राति मीरपुर शहर जा जेके मुख़्तलिफ़ जीअं फीडर आहिनि, जीअं इस्माइल शाह फीडर आहे, उमेदन भरियो फीडर आहे, इस्माइल शाह फीडर खां पोइ जेको आहे सेटेलाइट टाउन फीडर आहे, हीराबाद फीडर आहे, उहो उनखे मुकमल तौरु राति जो 3 बजे ताईं पिणु बंदि कयो वियो। जॾहिं 4 बजे खां 3 बजे ताईं राति जो बंदि हो ऐं उन दौरान जेको आहे माण्हुनि पिणु दाहूं कयूं ऐं एहतिजाज बि कया ऐं रोडनि ते बि आया। जॾहिं उहा ई सूरत हाल हिन ॾींहुं सुबुह थियो आहे त वरी ॿीहर बि जेको लाइट हिते न आहे ऐं लाइट जो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम आहे ऐं हथरादू लोड शेडिंग करे आवाम मां रड़ियूं कढियूं पियूं वञनि ऐं ॻरा बिल अचण जो सिलसिलो बि पिणु जारी आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अगरि इहो ई सिलसिलो रहियो त आवाम जल्द रोडनि ते अची एहतिजाजी मुज़ाहिरा कंदी। उनजे लाइ जेको आहे हिते जे माण्हुनि हिते जे रहवासियुनि वफ़ाक़ी हुकूमत खां पिणु मुतालबो कयो आहे त जेको लाइट आहे उनजी लोड शेडिंग ते कंट्रोल करे आवाम खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में असां पिणु एहतिजाज करण ते मजबूर थींदासीं। जी।